अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिधी गाल में आयो आहियां मुंहिंजी मेज़बान ज़ारा हुसैन। असां सां गॾु मौजूद आहिनि सीनियर तजियाकार गुलाम नबी मोराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सिधी गाल हर हफ़्ते अंगारे ऐं अरबा जो शाम जो 7 वॻे जी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ऐं ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे जी ख़बरुनि खां पोइ रिपीट ॾिसी सघंदा। जी मोराई साहब, G7 मुल्कनि अमेरिका खां घुर कई आहे त हू पंहिंजो डेट वधाइनि, अफ़गानिस्तान खां ॿाहिरि न निकिरनि इन डेट खां पहिरीं, यानी 31 कल्ह ई अगस्त खां शायदि पोइ। G7 वारनि जी मीटिंग हुई, मां कल्ह हुई। सो ख़ैर G7 जेके मुल्क आहिनि, अमेरिका, बरतानिया, इटली, फ्रांस, इहे जेके वॾियूं जापान, उन्हनि जो उन्हनि जापान वीचारो खणी न बि चाहे त छा कंदोसीं। सभु यूरोपियन कंट्रीज़, अमेरिका सभु हिकिड़ी शइ थी था वञनि त पोइ जापान जो वोट कुझु कोन्हे को। सो ख़ैर जापान जो वोट ईअं आहे जीअं सिंधीअ जो किथे वोट हुजे, उहो सिंधी ॻाल्हाए न सघे पंहिंजे कनि लाइ, सभु ईअं चढ़ी वेंदा अथसि मथां या सभु ईअं डोमिनेट कंदा आहिनि। पर छो त फेडरल गवर्नमेंट में नौकिरी कई आहे, उते सिंधियुनि सां ईअं थींदो आहे। सो ख़ैर बहरहाल जापान वारनि सां बि ईअं थींदो आहे G7 में। ॻाल्हि आहे त अमेरिका जॾहिं हिकिड़ो दफ़ो पाण पहिरीं मार्च और अप्रैल में तय कयो, वरी पोइ 31 अगस्त रखियो आहे, ऐं मूं पाण ॿुधो आहे अमेरिका में जे मीडिया खे, उहे चवनि था असां सीरियस आहियूं 31 अगस्त जे करण में। होॾां G7 मां फ़ैसिलो था करनि एक्सटेंड कयो। हाणे होॾां हुन पासे वरी अफ़गानिस्तान वारनि जी जेका तालिबान जी हुकूमत उहा चए थी त 31 अगस्त खां पोइ जेकॾहिं तव्हां रहंदो त इहो ऑक्यूपेशन सम्झो वेंदो, माना वरी जंग जहिड़ो। अमेरिका खे हैंडल करणु खपे हिन सिचुएशन खे। ऐं मूंखे तजुब इन ॻाल्हि जो आहे त जेका ॻाल्हि कजे उहा माण्हू वन ऑन वन माण्हू हूंदा आहिनि, एग्रीमेंट कंदा आहिनि, ज़बान कंदा आहिनि, पूरी कंदा आहिनि, त हिननि खे त वधीक क़ौमी लेवल ते। ऐं ॿी ॻाल्हि त अमेरिका खटी हुजे जंग पोइ त ठीकु आहे, अमेरिका बुरी तरह हारायो आहे अफ़गानिस्तान में। ऐं इहो ईअं आहे जीअं टोपी किरी पियो, हेॾे होॾे ॾिसी करे वरी माण्हू मथे विझी छॾे। हिते दराजनि ॾिठो आहे, सॼी दुनिया ॾिठी आहे त अमेरिका जे मथे तां टोपी ईअं किरी पई, ईअं उछलाई हुई, ईअं जेको आहे सो उन्हनि खे ईअं न करणु घुरिजे। उन्हनि खे हाणे इहो हुजे निकिरी जान छॾायो, इहा ईअं आहे जीअं मूं चयो त हेॾे होॾे निहारे कोई न आहे त टोपी खणी मथे ते रखणु, सुमाट करे पंहिंजी इज़त बचाए निकिरी वञिजे। पर G7 कंट्रीज़ में डोमिनेट बि अमेरिका थो करे, तंहिं करे फ़ैसिलो बि अमेरिका करायो आहे। होॾां स्क्वीज़ करण जे लाइ तालिबान खे या उन्हनि जी हुकूमत खे उन्हनि वर्ल्ड बैंक पंहिंजी इमदाद बंदि करे छॾी। बिलियंस ॾिसो न, बज़ाहिर गुज़िरियल मूं जीअं अॻे ॿुधायो तव्हांखे, कल्ह बि ॿुधायो त 70s खां पोइ जेको जीअं रेस्टलेसनेस थी आहे, ऐं ख़ासि तौर ते पोइ 79, 80 खां पोइ, छो त रशियन्स ईअं कोन आया, रशियन्स कम्यूनिस्ट जे चवण ते आया, त पोइ उहे जॾहिं आया त उनखां पोइ वरी जेको असांजो कैपिटलिस्ट ग्रुप आहे इहो एक्टिव थी वियो, त ही कम्यूनिस्ट वधंदा वञनि, तंहिं करे इन्हनि खे रिड्यूस कयूं साइज़ ते। सो ख़ैर अमेरिका इंटरफेयर कयो जेको थियो। 1979 खां ख़ासि तौर ते इहो अहिड़ो टर्बुलेंट रहियो आहे, एतिरा मसाइला रहिया आहिनि अफ़गानिस्तान खे, जो जंग जी बि हिकिड़ी उमिरि थींदी आहे न, 2 साल 4 साल 5 साल 8 साल, पर ही 40 सालनि खां वठी 41-42 साल थिया आहिनि, अञा ताईं अनसर्टनिटी में आहिनि, अञा ताईं सर्टनिटी न आहे उन ॾिस त भई चलो सुभाणे खां असां बहितरी कंदासीं। होॾां साॻे अफ़गानिस्तान में पंजशीर में बि जेको आहे उतां जे हथियारबंदनि चयो आहे सो असां जंगबंदी बि न कंदासीं, असां ठाह बि न कंदासीं। हाणे छा आहे त इन्हनि हालतुनि में छा थींदो आहे, हर को पंहिंजा टर्म्स डिक्टेट कंदो आहे त मूंखे एतिरियूं सीटियूं ॾियो या मूंखे हुकूमत में ही उहिदा ॾियो, न त मां वञांव थो बम बखेड़ंदो कयां ऐं वञा थो अमेरिका जे साइड ते। सो इहे एक्चुअली सभु इशूज़ ख़ासि तौर ते जेके तालिबान खे आहिनि ऐं अफ़गानिस्तान खे आहिनि, इहे अहिड़ा आहिनि जिन में ॾिसूं तालिबान जी जेका लीडरशिप आहे उहा केतिरी मैच्योर आहे ऐं कहिड़े नमूने हिन सभिनी इशूज़ खे डील थी करे। ॾाढो इम्पॉर्टेंट आहे तालिबान जी लीडरशिप जे लाइ त उहो केतिरो मैच्योर वे में इन्हनि सभिनी मसइलनि खे रिज़ॉल्व था कनि। पंजशीर में को मसइलो कोन्हे, हू घुरंदा हूंदा वधीक, ऐं एक्चुअली हुननि शिकायत बि इहा कई आहे त जंहिंसां ॻाल्हायूं था उहो वधीक थो घुरे। उनजो सबबु आहे न, उनजो सबबु इहो आहे त ॾिसो नॉर्मल जेको हुकूमतूं हूंदियूं आहिनि, या त डिक्टेटर अचे, उहो डंडे जे ज़ोर ते पंहिंजो कानून हलाए, उहा ॻाल्हि बि कान्हे तालिबान जे केस में, या जमहूरी निज़ाम सां खटी अचे, पोइ चाहे प्रेसिडेंशियल सिस्टम हुजे या पार्लियामेंट्री सिस्टम हुजे, त पाण सीटूं आहिनि, आइन आहे, हुनजे करे उहा शइ बि कान्हे। हाणे तालिबान अमेरिका जे वञण खां पोइ हुननि खे स्पेस मिलियो, हुननि कानकर कयो आहे सॼो अफ़गानिस्तान सवाइ चंद पॉकेट्स जे,
त हाणे उन में उहो पॉकेट्स वारा सभु हिक ॿिए खे ॾिसी चवंदा त असांखे हीअ ॾे, असांखे हीअ ॾे। त उन में जेकॾहिं ईअं सपोज़ कनि था तालिबान, त पोइ तालिबान पंहिंजो प्रोग्राम त कोन ॾेई सघंदा न। पोइ तालिबान जी जॾहिं हुकूमत न हूंदी 100% या 80% या 70%, त पोइ सुभाणे नालो हिननि जो नाम हो आपका और काम हमारा हो जाए, नालो थींदो तालिबान हुकूमत में आहिनि, हुकूमतूं ॿिया पकनि ऐं वठि वठा लॻी पई ॾोकड़नि कमाइण जी। सो बिलियंस ऑफ डॉलर्स ईंदा हर महीने वर्ल्ड बैंक खां या अमेरिका हुकूमत खां, जेके हिननि खे ऑफिसरनि खे पघारूं, सरकारी ऑफिसरनि खे पघारूं मिलंदियूं, सरकारी फ़ौज खे पघारूं मिलंदियूं, ऐं उहे सभ जो बंदि थी वेंदा त हिननि जे लाइ वॾो चैलेंज आहे। ठीकु। अच्छा, इहो जेको आलमी बैंक जे तरफ़ां ऐलान कयो वियो आहे इमदादी पैकेज ॾियण खां मना कयो वियो आहे, त छा इहो सही फ़ैसिलो आहे, तव्हां सम्झो था? ॾिसो, तव्हां ई मां केरु थींदा आहियूं सही फ़ैसिले चवण वारा। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त तव्हांजो मुंहिंजे खीसे जे मथां का हुजत थोरी आहे, या मुंहिंजी तव्हांजे खीसे जे मथां का हुजत थोरी आहे। अफ़गानिस्तान जी वर्ल्ड बैंक जे खीसे जे मथां का हुजत थोरी आहे। उहे ईंदा अॻु में त पंहिंजे मफ़ादनि खे ॾिसी। अच्छा, इमदाद हमेशह पंहिंजे मफ़ादनि खे ॾिसी ॾींदो आहे, जेको ॾियण वारो हूंदो आहे, जेको वठण वारो हूंदो आहे, हुन सां हुनजे टर्म्स ते कंदो आहे। जीअं पाकिस्तान जो मक़रूज़ थियो आहे IMF जो, वर्ल्ड बैंक जो, सभिनी जो, त हुनजे टर्म्स में हलनि। ॾिसो था हुनखे ग्रे लिस्ट में रखियो वेठा आहिनि, FATF में ग्रे लिस्ट में रखियो वेठा आहिनि, ॿियनि शयुनि में केतिरनि में। त मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त जेको पिनंदो सो पिनण वारे जो कहिड़ो क़दुरु हूंदो, जेको बि। ऐं उनखां पोइ इलाइक़े जो वॾेरे जो मथां मथां आहे, जेको हारी हीअं खयो बीठो आहे या कमदार हीअं खयो बीठो आहे त मूंखे ॾे, जंहिंजो हथु मथां आहे न, उहो मथां उहो हमेशह मथां रहंदो न। अच्छा, पर छा तालिबान या अफ़गानिस्तान वटि कहिड़ा रिसोर्सिस हूंदा जंहिंजे तहत हू मुल्क हलाईंदा? इहा ई त ट्रेजेडी आहे त 40 सालनि में हिननि पंहिंजा रिसोर्सिस उड़ाए छॾिया आहिनि। हिननि वटि कुझु पहिरीं त भई अफ़गानिस्तान में हुनखे अमेरिकन्स खे पाड़ूं पुख़्तियूं कोन्हनि करणु ॾियणियूं, तंहिं करे जेको कुझु डेवलपमेंट कंदा हुनखे उड़ाए छॾींदा ऐं हुनजी ख़िलाफ़त। हाणे हिननि खे पंहिंजा रिसोर्सिस बि ठीकु करणा आहिनि। ॿी पाड़े वारनि सां हिननि जो जेकॾहिं बहितरु रहियो त पाड़े वारा मथां कुझु मदद कनि, जंहिंमें तुर्कमेनिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे, ईरान आहे, चाइना आहे, पाकिस्तान आहे, मथां उहो कुझु कनि। हाणे उहो ॾिसूं त हिननि जा अञा ताईं ॻाल्हि ज़ाहिर नथी थिए, हुकूमत नथी थिए, छा हिननि जो पॉलिसी छा रहंदी, हिननि जो आईंदह छा थींदो। हीअं केरु भला पैसा ज्वार हारायल ज्वारी ते थोरी केरु पैसा उछलाईंदो, हमेशह उन ज्वारी ते पैसा। हलो ईअं खणी सम्झो, रेस में हारायल घोड़े ते केरु पैसा लॻाईंदो, खटंदड़ घोड़े ते लॻाईंदो न। सो जेसिताईं अफ़गानिस्तान हारायल घोड़ो हूंदो तेसिताईं कुझु कोन मिलंदो, कुझु कोन थींदो। जेकॾहिं खटंदड़ घोड़नि जी लिस्ट में न बि अचे त एटलीस्ट कंटेंडर हुजे त मां मुक़ाबिलो करे सघां थो इन्हनि सभिनी इशूज़ ते नज़र में रखी, त पोइ शायदि तालिबान जी हुकूमत या अफ़गानिस्तान में स्टेबिलिटी अचे। पर बज़ाहिर ॾिसण में ॾाढियूं मुश्किल हालतूं पियूं हुजनि, पर अलाह करे ठीकु थिए, छो उन सां पाकिस्तान ते वॾो इम्पैक्ट थो थिए। हाँ बिल्कुल ठीक है। वक़्फ़े टाइम थियो नाज़रीन, ते वठूं था हिकु मुख़्तसिर वक़्फ़ो। नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि में अव्हांखे भली कार चऊं था। जी मोड़े से इरसा लिंक कैनाल बंदि करण खां इनकार करे छॾियो आहे। इरसा जे चेयरमैन जो चवणु आहे त एक्ट तहत 3 रुखी फार्मूलो न आहे ऐं असां एक्ट तहत न पर मंतिक जे ज़रिए विर्छ करे रहिया आहियूं पाणी जी। ॾिसो, मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां त असां अंध जे घोड़े ते, सिंधीअ में चवंदा आहियूं अंध जे घोड़े ते आहे। कानून या 92 जो वाटर कार्ड आहे या जेको बि आहे उनखे तव्हां पुठी ॾेई ऐं तव्हां चवंदो असां मंतकी पंहिंजी था हलायूं, त इन सां अवल त जॾहिं तव्हां चश्मा झीलम कैनाल ठाहियो त चयो त बाबा इहो हलंदो, हींअर ॿोॾियुनि जो ज़मानो, पाणी आहे कोन दरिया में, इहो बंदि थियणु खपे। छो त साउदर्न पंजाब ऐं सिंध थी सफ़र करे, तंहिं करे इहो थियणु न खपे। को कॉल आहे? जी कॉल आहे, डॉक्टर मुश्ताक आहे हैदराबाद खां। जी डॉक्टर साहब, कहिड़ो सवाल आहे? अस्सलाम वालेकुम। साईं को पुछो जेकॾहिं पार्लियामेंट को एक्ट पास करे थी कहिड़े बि क़िस्म जो, छा उनखे सुप्रीम कोर्ट कलअदम करार ॾेई सघे थी? डॉक्टर साहब, न मुंहिंजा साईं, एक्ट खे कलअदम करार नथी ॾेई सघे, छो त असेंबली जो कानून इहे आहिनि लॉ मेकर्स। सो जेकॾहिं असेंबली जो एक्ट आहे त उनखे सेट असाइड नथी करे सघी मुंहिंजे नज़र में, छो त कानून ठाहिण वारा हिकिड़ा आहिनि ऐं कानून खे इम्प्लीमेंट करण वारी जुडिशरी आहे। सो जुडिशरी उन कानून जे
हलंदी। मां नथो सम्झां त मुंहिंजे नज़र में वकील त कोन्हे, पर मुंहिंजे नज़र में त ॾुखियो आहे ॾाढो जेकॾहिं असेंबली मां पास थो थिए। हा, ऑर्डिनेंस थी सघे थो, ऑर्डिनेंस जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट ॾिनो आहे, पार्लियामेंट पास न कयो आहे, उहो चैलेंज थी सघे थो। ऐं केतिरा अहिड़ा चैलेंजिस थिया आहिनि जंहिंमें ऑर्डिनेंस खे सेटिसाइड कयो वियो आहे। जी अरसा चेयरमैन जो चवणु आहे तहत तहत न पर मंतिक तहत असां विर्छ कयूं मंतक पिया। मंतक जी ॻाल्हि थो कयां न, मंतक जी ॻाल्हि ई कान्हे न, कानून ते हलबो न, उसूलनि ते हलबो न, जेके तय थियल उसूल आहिनि सूबनि जे विच में ऐं जेको अकाउट्स आहिनि उन्हनि मुताबिक़ हलबो न। हाँ। मंतक ई छा, तूं जादूगर जो पुटु रही जा जो तूं पंहिंजो जादू हले। ॻाल्हि आहे त तूं हिकिड़े, यानी इहो थी कोन थो सघे न तव्हांखे जेकॾहिं हिकिड़े 10 ग़रीबनि खे मानी ॾियणी त हिकिड़े 10 ग़रीबनि जी मानी बंदि करे उन्हनि 10 ग़रीबनि खे जो त वरी उहो मंतक था कयो। ॻाल्हि आहे त जेको जंहिंजो हक़ आहे उनखे मिलणु खपे। हाँ। सिंध सां वॾो ज़ुल्म पियो थिए ऐं सिंध सां ज़ुल्म इन जे करे पियो थिए जो नो मैन्स लैंड आहे। हुकूमत सिंध खे इन ते रुॻो एहतिजाजी लफ़्ज़ ऐं प्रेस कॉन्फ्रेंस न करणु घुरिजे। हुकूमत सिंध खे पंहिंजो अरिड़हीं तरमीम में तमामु घणा पावर आहिनि, घणो कुझु करे सघनि था। अच्छा ठीकु आहे। पर हाणे छा आहे त ॾिसो मुसीबत आहे त अहिड़ा यार अची था हिननि वटि वेही रहनि जो हिननि खे उथणु कोन था अचनि। तव्हां ॾिसो न जॾहिं तव्हां ॾिठो त ही कोऑपरेट न पिया कनि कोरोना जे सिलसिले में मरकज़ी हुकूमत खां सिंध हुकूमत वारा, त अहिड़ा अची यार विया हिननि मीटिंग में जो हिननि चयो येस गो येस नो गो येस नो, सभु येस येस कंदा विया ऐं पछाड़ी उहो मरकज़ी हुकूमत चवण ते हलिया। अवल त खोड़ शयूं आहिनि जेकी पाकिस्तान खे सम्झणु खपनि या पाकिस्ताननि खे सम्झणु खपनि, उहो पढ़ाइनि कोन था। हे पढ़ाइनि था पंहिंजे मर्ज़ीअ जो निसाब, पंहिंजे मर्ज़ी जी तारीख़, पंहिंजे मर्ज़ी जी शयूं, सो उनजे करे माण्हुनि वीचारनि खे ख़बर ई कान्हे। ठीकु। अच्छा, सिंध बैराज जी फिज़िबिलिटी रिपोर्ट तयारु थी वई आहे। बापडा सिंध खे मुतमिन करण में नाकाम थी वई। पहिरीं ॻाल्हि त पाणी लभे कोन। हा, इहा ई ॻाल्हि। पाणी लभे कोन। तव्हां जेकॾहिं ही कोटड़ी बैराज जी रिक्वायरमेंट पूरी था कयो, कीअं थींदो आहे न। ॾिसो ॻाल्हि आहे त तव्हां गुड्डू बैराज जी रिक्वायरमेंट पूरी था कयो ऐं उते सरप्लस पाणी आहे हर सीज़न में। सखर बैराज जी रिक्वायरमेंट पूरी आहे, सरप्लस पाणी आहे। कोटड़ी बैराज सिंध जी ॻाल्हि थो कयां मां, सिंध में सरप्लस पाणी आहे, ठीकु आहे, रिक्वायरमेंट पूरी आहे, सरप्लस पाणी आहे। पोइ त चइजे त नओं बैराज ठाहे उन्हनि ज़मीनुनि खे सिराब कजे। मां इन हक़ में आहियां त ठटे बदीन जूं ज़मीनूं सिराब थियणु खपनि, छो त इहो सभ खां वधीक पाकिस्तान में सॼे में कमंद जी यील्ड जेका इन्हनि इलाइक़नि में किथे बि कान्हे का। यील्ड ऐं रिकवरी ॿई। यील्ड थींदी आहे मण फी एकड़, केतिरा मण फी एकड़ थो लहे, ऐं रिकवरी थींदी आहे त केतिरो परसेंटेज उन मां सुक्रोस थो या खंडु थी निकिरे हिकिड़े मण मां। वधि खां वधि इन में आहे। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त 91-92 ताईं सिंध वधीक खंडु पैदा कंदी हुई पंजाब खां बि। ऐं पोइ त वरी ॾिसो न, अवल त ॾिसो जेके घणे पाणीअ वारा क्रॉप्स आहिनि उहे पंजाब में हुजणु न खपनि। सारियूं जॾहिं सिंध में बंदि आहिनि त उते छो आहिनि? सवाइ राइस कैनाल जे, ॿियनि सभिनी रोडी कैनाल ते सारियुनि ते बंदिश आहे। सॼे रोडी कैनाल ते चारनि ते बंदिश आहे। त पोइ तव्हां राइस कैनाल आहे ई राइस कैनाल 6 महीनो आहे, तंहिं करे उनखे तव्हां उते सारियुनि जी इजाज़त आहे। सो मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं असां हींअर बि अखियूं न खुलियूं त मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि, मुल्क छो टुटंदा आहिनि? ना इंसाफ़ी, ना हमवारी, ना बराबरी जे करे। बांग्लादेश न छॾण जे बावजूदि बि छुटी वियो, छो त उहो हिकिड़ो कुदरत जो फ़ैसिलो। छो नथा सोचनि त आख़िरकार हिन सभिनी शयुनि जा नतीजा छा निकिरंदा? ठीकु। अच्छा, वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुस्तक़बिल में पाणी जो शदीद खोट पैदा थी सघे थो, उन करे इहे समेला तयारु करे रहिया आहियूं। न, इहो त ठीकु थो करे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे, जेको चङो कमु आहे चङो कमु आहे। पाणी जी शदीद खोट त थियणी आहे न। तव्हां टे दरिया ई विकिणी छॾिया, ईअं कॾहिं कोन थींदो आहे। उन्हनि खे केरु टच ई नथो करे त बाबा दरिया छो विकिरो थिया, कीअं थिया, उन्हनि ते लानत मलामत थिए तारीख़ में। असां जिन वञूं ठाही अञा ताईं सिंध जा माण्हू उन ते मलामत लानत मलामत था कनि त जिन दरिया विकिणा छो था तारीख़ माण्हुनि खे पढ़ायो त उन्हनि केर बि हुजनि, जिन बि विकिणियो आहे उन्हनि खे तव्हां छो था सरफेस ॼाणो, छो था ॿुधायो त हिननि माण्हुनि पाकिस्तान जे बुनियाद खे हिलाए छॾियो, जिन 3 दरिया विकिणी हिंदुस्तान खे। सो तंहिंजे करे जेसिताईं सुवालु आहे जंगलनि जो, असां सॼे कचे जी ॿेड़ी ॿोड़े छॾी। कचो जंगल हूंदो, सॼो जंगल हूंदो, असां पाण अखियुनि सां ॾिठो जंगल। हिन में सूअर हूंदा, बघड़ हूंदा, ऐं मूंखे यादि आहे मोर छो त दरिया जे कप ते ई आहे तक़रीबन। त भाउ छा आहे त राति जो
हाँ वाइल्ड लाइफ हूंदी वाइल्ड लाइफ हूंदी, तितर हूंदा जाम, माण्हू मारींदा वञी, हाणे सिर्फ़ु धाड़े। हाणे सभु धाड़े लहणी आहे, बसि छा चइजे। हाणे त सिंध जा जंगल, सिंध जो कचो त तबाह बर्बाद करे छॾियो असां। अच्छा, वज़ीर आज़म जे हिन बयान में केतिरी सचाई आहे? हू चवनि था जिते वणनि जी कटौती थींदी असांखे टेक्नोलॉजी ज़रिए ख़बर पइजी वेंदी। छा इहो पॉसिबल आहे? पॉसिबल छा कोन्हे, दुनिया में सभु कुझु आहे। हिन मुल्क में न, हिन मुल्क में असां पाण था कयूं। केरु थो करे अफ्लुएंट क्लास थो करे, केरु थो करे ताक़तवर थो करे। हू ताक़तवर जेको कानून खे टोड़े मोड़े बि जेको वणे सो करे। डिप्टी कमिश्नर पंहिंजी मर्ज़ी थो रखे, एसपी पंहिंजी मर्ज़ी थो रखे, लॉ जेके इम्प्लीमेंट करणा उन्हनि जी मर्ज़ी जा आहिनि, जेके उन्हनि जी ग़ुलामी था कनि, ख़िदमत था कनि, पोइ तॾहिं था रही सघनि डीसी। जनरली सभु हिकु जहिड़ा कोन्हनि, पर जनरली ईअं आहे सिंध में त ख़ासि तौर ते। सो दैट कुझु बि कोन्हे को, इहे त ॻाल्हियूं कोन्हनि के। सुभाणे सपोज़ मां हिकिड़ी सरकारी प्रॉपर्टी ते, असां वटि खोड़ बंगला हुया, इंस्पेक्शन बंगला हुया, ज़बरदस्त क़िस्म जा ज़मीनूं, इरीगेशन माण्हू कब्ज़ो करे वेठा आहिनि, माण्हू बंगला ड्राए सिरूं पंहिंजे इस्तेमाल में आणे छॾियूं, लोह पंहिंजे इस्तेमाल में आणे छॾियो, केरु पुछण वारो ई कोन्हे। ॾाढो आहे, उहो ॾाढो कयो आहे, ग़रीब कोन कयो आहे। अच्छा, अॼु वाक़ियो हिकिड़ो पेश आयो आहे सखर ऐं कंडियारो जे टोल प्लाज़ा अमली ऐं वकीलनि जे विच में झगड़ो थियो आहे, जंहिंमें 5 वकील गिरफ़्तार ऐं 5 ज़ख़्मी थिया आहिनि। इहो चङो मुड़के वकीलनि मुड़सी कई आहे, उहो सिंध में गुंडागर्दी आहे। मां पंजाब में वियो आहियां, पंजाब में ईअं कोन्हे। हा, सर्विस ॾियो पोइ टोल आहे छाजे लाइ? टोल रोड छा थींदो आहे? टोल रोड छा थींदो आहे? मां हाईवे जो इंजीनियर आहियां, तंहिं करे मूंखे ख़बर। जिते तव्हां फैसिलिटीज़ ॾियो उहो टोल रोड आहे। कराची हैदराबाद टोल रोड न आहे, फैसिलिटीज़ आहिनि ई कोन, टोल रोड न आहे, पर गुंडागर्दी आहे ठेकेदारनि जी। उहे मथे सभिनी खे राज़ी रखियो वेठा आहिनि, ताक़तवर आहिनि, तंहिं करे ठेकेदारनि जी गुंडागर्दी आहे। टोल तव्हांजो रोड टुटो फुटो पियो आहे, टोल लॻो पियो आहे। भई टोल तव्हां वठो उते जिते तव्हांजी A1 राइडिंग सरफेस आहे, A1 क्वालिटी आहे, तव्हांजूं ॿियूं सर्विसिस आहिनि, पोइ वठो। सिंध में त गुंडागर्दी आहे न। सिंध में त छा आहे त ॿियो जेको सिंध सां ज़ुल्म आहे, तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए, तव्हां मूंखे तकलीफ़ आहे हिन ॻाल्हि जी। तव्हां हितां वञो हैदराबाद बाईपास टपी ॿिए टोल ते वञो, तव्हां ॾिसंदो नाले मातर को सिंधी हूंदो, उहे बि तव्हां पंजाब खां खणी था अचो। इहो ज़ुल्म न आहे? सिंधी माण्हुनि जे लाइ टोल क्लार्क बि थियण जे लाइ नौकिरी कान्हे का। ऐं सिंध हुकूमत खे ॻाल्हाइणु खपे हिन ते, सिंध हुकूमत ॻाल्हाए कान थी। अच्छा, नंढनि मुफ़ासिलनि ते ॾिसूं था टोल क़ाइमु थियल आहे। हा न, उहो ई त ॻाल्हि आहे, उहो ई त मां चवां थो त नंढनि सिंध आहे न, तंहिं करे तॾहिं माण्हू बि वीचारा हुनखे सम्झनि। सिंधी माण्हूअ खे मर्कज़ी हुकूमत सम्झे थी रिढ। मां कोन थो चवां, हू था सम्झो। असांखे रिढ वांगुरु हू ट्रीट था कनि, हो करे हिकिड़ी कुंड में बि बीठा आहिनि, रिढ बीठा, असां बि बीठा आहियूं। छो त असांजा लीडर जेके आहिनि से आहिनि कोन जो हुननि जो सिर ऊचो हुजे ऐं विढ़ी सघनि। हू विढ़नि था पंहिंजे मामलनि ते, त असांखे इत्तिसाब में छॾियो, असांखे हिन में छॾियो, असांखे हिदायत ॾियो त धूड़ पाए जेको चओ ज़मीन तव्हांखे ॾींदा वञूं। ठीकु आहे, ब्रेक जो टाइम थियो आहे, हिते वठूं था नाज़रीन हिकु मुख़्तसिर वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। जी मुराई साहब, थरपारकर में आपघात जा वाक़िया वधण लॻा आहिनि। कल हिकिड़े रिपोर्ट तहत 60 सैकड़ो नौजवान आपघात कंदा आहिनि ऐं 9 सैकड़ो उहे माण्हू जेके मक़रूज़ आहिनि। ॾिसो, मां हिकिड़ी अर्ज़ु कयां, इल्मु इंसान खे अकुल ॾींदो आहे। असां स्कूल बि तबाह करे छॾिया, तइलीम इदारा बि तबाह थी विया सिंध जा। शहरनि में त छा आहे त इंट्रस्टिंग ॻाल्हि त ॾिसो न, शहर में सुठा तइलीमी इदारा कंहिंजा आहिनि? बेकन हाउस कंहिंजो आहे? पंजाबी बेस्ड औरत आहे। सिटी स्कूल कंहिंजो आहे? ॿई भेणूं आहिनि। मां त लाहौर में रहियो आहियां, पंजाब में रहियो आहियां, ॿई भेणूं आहिनि ऐं उन्हनि जो आहिनि। तव्हांखे मां हिकिड़ी ॿी इंट्रस्टिंग ॻाल्हि थो ॿुधायां। 14 एकड़ ज़मीन हिननि जी 30 साल पहिरीं थी आहे, उन में हिननि जी 14 एकड़ ज़मीन आहे बेकन हाउस वारनि जी। सुठा स्कूल असांखे पंजाब में न, पंजाब ग्रुप ऑफ कॉलेजिस। असां वटि जेके वॾा वॾा लाश तइलीमदान पैदा थिया आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हां अलाए छा छा कयो आहे। हिकिड़ो इदारो तइलीम इदारो न ॾेई सघिया सिंध खे। ॻाल्हियूं कयो त सही, पोइ ॻाल्हियूं केचवरनि जूं वधीवण थियूं। असांजो आहे फोटो ते ज़ोर, सिंधी माण्हूअ जो कंहिं बि क्रिएटिव का शइ क्रिएट कयूं, का शइ ॾेई वञूं पंहिंजे जहिड़े, कंहिंजो बि कोन्हे। आर वेरी अनफॉर्चुनेट पीपल। हींअर त वरी जेको टही मैदान में आई आहे, उन्हनि जो रुगो सॼो ॾींहुं कमु इहो आहे त फेसबुक ते। मूंखे त अञा बि तजुब आहे, पढ़ियल लिखियल माण्हू जो मां ॾिसंदो आहियां, मुंहिंजी पोटी मुंहिंजे कच्छ में वेठी आहे, फोटू कढंदो। वरी बाबा तुंहिंजी पोटी सां मुंहिंजो कहिड़ो तल्लुक़ु आहे जेको मुंहिंजो दोस्त आहीं त? आई एम योर फ्रेंड ऑन फेसबुक,
वाई शुड आई सी योर पोट्री, मुंहिंजो कहिड़ो ताल्लुक़ आहे? बिल्कुलु त तजुब आहे। ऐं मां त माज़रत सां उन्हनि खे अनफ्रेंड कंदो आहियां, मुंहिंजे कैलिबर ई कोन्हे को फेसबुक ते। बाबा फेसबुक ते इफ यू हैव समथिंग इन माइंड, शेयर विथ पीपल सम नॉलेज, शेयर विथ पीपल। पर इहो कहिड़ी ॻाल्हि आहे त मुंहिंजी अॼु बर्थडे आहे, मूं केक पियो कटाए ॾिसो त कहिड़ो चङा भला बरजुस्ता माण्हू, दानशवर माण्हू, बाबा तुंहिंजो केक तुंहिंजी पर्सनल लाइफ आहे, तूं हिते छो थो खणिजी? छा कयूं असांजो एनर्जी केतिरी थी वेस्ट थिए माण्हू जी, पंहिंजी बि ऐं पढ़ण वारे जी बि। अच्छा माना न लिखो दोस्त आहे, न लिखो त जेको आहे हैप्पी बर्थडे, तॾहिं बि चवंदो माइंड कंदो त मूंखे हैप्पी बर्थडे चयो। मां चयो मां लिखी लिखी वरी रुकंदा, रुकी छा कजे, इहो छा आहे यार? लिखण वारो लिखंदे बि शर्मिंदगी फील करे, शर्मिंदगी पर रखण वारो न। अच्छा 10 खां 20 सालनि ताईं जा जेके नौजवान आहिनि उन्हनि उहे बि आपघात कनि पिया, त कहिड़ो सबब थी सघे? फ्रस्ट्रेशन, नशो, इल एजुकेशन, जहालत। हर को माण्हू पंहिंजे कपिड़नि मां बेज़ार आहे, माउ पीउ आहे त उहे कपिड़नि मां बेज़ार आहिनि, औलाद आहे पंहिंजे कपिड़नि मां बेज़ार आहे, ओड़े पाड़े वारो हिक ॿिए खां बेज़ार आहे। उनजो रीज़न इहो आहे त प्रेशर्स, सोशल प्रेशर्स, टेंशन्स। गुज़र कीअं थिए, छा थिए? गुरबत। वॾे में वॾो रीज़न आहे जहालत ऐं गुरबत, वॾे में वॾा रीज़न ॿई आहिनि। उनखां पोइ बाक़ी साइड इफेक्ट्स आहिनि। अलाह 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 पनाह में रखे ऐं तोबा मुंहिंजा मौला, छा कजे? अच्छा रिपोर्ट मौजूद इहा ॻाल्हि कई वई आहे त 40 सैकड़ो जेके माण्हू ख़ुदकुशियूं कनि था उहे ख़ासि तौर मुआशी मसइले जे करे, यानी जेके दिहाड़ीदार पोरियत वारनि, हा जनरली त गुरबत थी न। ॾिसो न, माशियत जो मक़सदु आहे गुरबत में, ॿियो छा? गुरबत तमामु घणी आहे। एक्चुअली मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो त गुज़िरियल साल खां सवाइ बाक़ी ज़राअत जो मज़ो कोन रहियो। गुज़िरियल साल कुझु बि हुजे, जो कुझु कणिक जा रेट बि सुठा मिलिया, कमंद जा रेट बि मिलिया, उहे कोन मिलिया जेके मिलण वारा कमाया। मिलण वारनि त बेतहाशा पैसा कमाया। जॾहिं मिलूं हलियूं त 250 रुपया रेट हो कमंद जो ऐं 60 रुपया रेट हो कमंद इन जो खंड जो, ऐं आख़िर में वञी उहो बीठो 100 रुपये ते, ऐं मिलूं 300 रुपये खां कोन चढ़ियूं, 300, 350, 350 न चढ़ियूं, एवरेज रेट 300 रुपया ऐं उनखां घटि। सो जॾहिं इहे मामला आहिनि त इन्हनि मामलनि में मूंखे ॿुधाए त गुरबत जो बि हिकिड़ो यको इम्पैक्ट थींदो आहे न, पोयों बि त हुनजो बैकलॉग हूंदो आहे न। ऐं ॿियो थर में त ॾिसो न, थर में हुननि वीचारनि जी कहिड़ी हिन भेरे त ॾुकार आहे, इन करे जो मींहुं बि न वसियो। जानवर पाण किथां खाईंदा खाधो सॼो साल, हिन भेरे त मींहुं बि न वसियो न। मींहुं वसंदो आहे त ख़ुशि हूंदा आहिनि। सॼो थर कराची में नौकिरियूं सभु जीअं, हालांकि ग़लति आहे। तव्हां जेके कराची में हो, कराची न छॾियो, शहरनि में पंहिंजा टिकाणा कयो, शहरनि में पंहिंजी रिहाइश कयो, शहरनि में पंहिंजा शनाख्ती कार्ड ठारायो। अच्छा बिलाल नूनारी जी कॉल आहे हैदराबाद खां। जी बिलाल, कहिड़ो सवाल आहे तव्हांजो? जी हाँ, जेको 2010 में एक्ट पास थियो सुई गैस जे मुलाज़िमनि खे रेगुलर करण वारो, उहो सुप्रीम कोर्ट कल्ह आज़म करार ॾिनो आहे। इहो पुछणो साईं को त मोराई साहिब को त इहो कल्ह आज़म करार ॾेई सघनि था इन एक्ट खे? बिलावल साहब, ॻाल्हि इहा आहे जो ॿुधो अथव ॾाढे लठ के ॿ मथा। ऐं जॾहिं सिंधियुनि जो मामिलो थो अचे त सिंधियुनि जा रिसोर्सिस खपनि, सिंध जो टैक्स खपे, सिंध जा पैसा 60-65% आमदनी पाकिस्तान जी उहो खपे। ऐं जॾहिं ख़ासि तौर ते सिंधी ॻाल्हाइण वारनि जो मामिलो थो अचे कि हिकिड़े डिपार्टमेंट में जेकॾहिं आहिनि त हुननि जी अखि में इहो हिकिड़ो अहिड़ो वञी थो कखु पए जेको निकिरे ई कोन थो। ऐं अदा हिन में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो तव्हां त भला असां वटि को निज़ाम आहे इन्हनि शयुनि खे मुंहुं ॾियण जो? असांजी वुकला बिरादरी ॾाढी इफेक्टिव आहे, असांजा पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि। तव्हां हिकिड़ो बयानु ॿुधो आहे? हिकिड़ो त बयानु अचे त ही छा ज़ुल्म आहे? सो जेका क़ौम तितर बितर हूंदी, जेका क़ौम मुतहद न हूंदी, जंहिं क़ौम में सोचण वारा माण्हू जेके आहिनि से इनफरादियत जो सोचींदा, इज्तिमायत जो न सोचींदा, उन्हनि सां इहा जुट थींदी। हाणे हेतिरा साल नौकिरी, मुस्तक़िल नौकिरी, उनखां पोइ उहे पका थी विया, कॉन्ट्रैक्ट मां जेको थी वियो, हाणे वरी उन्हनि खे नौकिरियुनि मां कढणु। हाणे पोइ वरी मर्कज़ी हुकूमत चए थी त पीपुल्स पार्टी छो थी खटे? बाबा पीपुल्स पार्टी त खटंदी न, तव्हां ई बुनियादु था ॾियो हुनखे त तव्हां हुननि जे ॾिनल नौकिरनि खे तव्हां हुननि खे बेरोज़गार खायो, हुननि जो ॾोह थो रही आहे। जे पीपुल्स पार्टी नौकिरी ॾिनी आहे त चलो तव्हां हुननि माण्हुनि खे ईअं न कयो। तव्हां ॾिसो न, जनरल ज़ियाउल हक़ आयो, उन बि ईअं कयो, जनरल मुशर्रफ आयो, उन बि ईअं कयो।
बेनज़ीर साहब 88 में जॾहिं पहिरियों दफ़ो चयो त रिव्यू कमेटीज़ ठाहियूं जंहिंमें चेयरमैन रिव्यू बोर्ड ठाहियो जंहिंजो चेयरमैन जस्टिस हफ़ीज़ मेमण खे कयो जिन जेका ईअं निकिरी विया ग़लति उन्हनि सभिनी खे वरी वापसि नौकरियुनि में रखियो त पोइ ज़ाहिर आहे त पीपल्स पार्टी जे इन्हनि शयुनि खे माण्हू त ॾिसंदा न असां माण्हू ठीकु आहे पीपल्स पार्टी सां मूंखे बि इख़्तिलाफ़ आहे उन्हनि केतिरनि ॻाल्हियुनि ते पर जेके चङियूं ॻाल्हियूं आहिनि त चङियूं ॻाल्हियूं आहिनि त हुननि सिंधी माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं ऐं पंहिंजे ज़माने में ॾिनियूं ऐं पोयां जेकॾहिं ॿियूं पार्टीज़ अचनि थियूं उन्हनि जी हुकूमतूं अचनि थियूं उहे उन्हनि खे कढनि था नौकरियुनि मां त पोइ त माण्हू वञी पीपल्स पार्टी जे गोद में वेहंदा न अच्छा मुरारी साहब इहो बि हाणे हिकिड़ो वॾो इशू थियो आहे कि हिन ई दौर में चयो वेंदो हो त हिन दौर में सरकारी नौकरी हिकिड़ी वॾी नेमत आहे पर माण्हू हाणे हिन में पाण खे इनसिक्योर था फील कनि थियो न ॾिसो हेॾो सार थियो न न मां तव्हांखे अर्ज़ु कयां त सरकारी मुलाज़मत का अहिड़ी सुठी कान्हे कंहिं बि मुल्क में सरकारी मुलाज़िम थियणु आख़िरी माण्हू आहे सची थो ॿुधायां हिन छो त उते एतिरा कारोबार जा अपॉर्चुनिटीज़ आहिनि एतिरा कारोबार आहिनि एतिरा धंधा आहिनि जो माण्हू चवंदा आहिनि मां पंहिंजो वञी कमु कयां मां सरकारी मुलाज़िमत छो कयां असां वटि आहे ई सरकारी मुलाज़िमत पर उन्हनि वटि रिसोर्सिस बि आहिनि असां वटि न त उते स्टेट आहे न उते त वेलफेयर स्टेट आहे न रिसोर्सिस भली हुजनि न हुजनि त वेलफेयर स्टेट थी मुहैया करे रिसोर्सिस तव्हां कारोबार कयो तव्हांखे पैसा मिलंदा मूं तव्हांखे हिकिड़ो दफ़ो अॻु में पंहिंजे मां MBA करणु वियुसि इंग्लैंड त उते डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट सेमिनार कंदी हर महीने जेको चवंदी त कारोबार कयो असां वटि इन्वेस्टमेंट कयो असां वटि पोइ हिकिड़े ॾींहुं मां वेही हुन खां पुछियो मां वेंदोसि मां बेसिकली बिज़नेसमैन आहियां मां वेंदोसि पोइ चवंदा त ॿुधो हुननि जा टर्म्स तव्हां 50,000 तॾहिं 100 रुपए हो पाउंड त माना 50 लख 50,000 रुपया खणी अचो स्कीम खणी अचो ठाहे फिज़िबिलिटी उहा फिज़िबिलिटी तव्हां असां मंज़ूर कई जेका शइ असां नथा ठाहियूं तव्हां ठाहे था ॾियो मिसलन बनियान आहे कचो आहे ॿियूं केतिरियूं शयूं आहिनि तव्हां अंडरवियर आहे या ॿियूं सॉक्स आहिनि असां नथा ठाहियूं फॉर एग्ज़ाम्पल तव्हां ठाहियो असांखे फिज़िबिलिटी ॾियो फिज़िबिलिटी असांखे सुठी लॻी असां अप्रूव कंदासीं तव्हांखे 20% ॾींदासीं सॉरी तव्हांखे 40% ॾींदासीं 20,000 पाउंड ॾींदासीं पर शर्त इहा ज़मीन तव्हांजी पंहिंजी हुजे प्लाट हुजे प्लाट 200-400 गज़ जो उते ईअं कोन असां वांगुरु एकड़ में आहे 200-400 गज़ जो प्लाट तव्हां वटि हुजे जंहिंमें तव्हां उहा नंढड़ी फैक्ट्री इस्टेब्लिश करे सघो उहा इस्टेब्लिश करणु जॾहिं तव्हांजी थी वई ऐं तव्हांजी फिज़िबिलिटी मुताबिक़ पहिरियों साल तव्हां रनिंग ॾेखारिया एक्सपेंडिचर ॿिए साल तव्हां कमाइणु शुरू कयो ओतिरो ई प्रोडक्शन शुरू कई जेका तव्हां इन्वेस्टेज कई आहे विधी आहे हुन में प्लान में त तव्हांखे जंहिं वक़्तु तव्हां उहो टारगेट पूरो कयो असांजे सिर्फ़ु 2 सिटीज़न्स खे नौकिरी ॾींदो त तव्हांखे 20,000 पाउंड असां माफ़ु करे छॾींदासीं इंसेंटिव्स त ॾिसो न असां तव्हांखे वापसि न वठंदासीं पोइ तव्हां कीप ऑन अर्निंग सवाल हूंदा अञा हा सिंध सरकार फौती कोटा ते 309 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे मुख़्तलिफ़ खातनि ते ठीकु थियो हाणे फौती कोटा आहे कानून में फौती कोटा त ठीकु आहे पर ॻाल्हि इहा आहे त मेरिट ठीकु आहे हाणे उहो आहे पर मेरिट खां सवाल न उन्हनि में बि मेरिट हुजे अच्छा सिंध हाई कोर्ट देल ऐं गैस कंपनियुनि जे सोशल डेवलपमेंट फंडनि मां रोड ऐं रस्ता ठाहिण बजाए लाइब्रेरियूं इंटरनेट ऐं स्कॉलरशिप जा मनसूबा तयारु करण जे लाइ चयो आहे हुकुम ॾिनो आहे ॾिसो मूंखां केरु पुछे न त मां चवंदुसि त रस्ता भली टुटा फुटा पिया हुजनि मोटरवे न खपनि हीअ त कमीशनुनि जे करे नवाज़ शरीफ़ इंट्रोड्यूस कयो न मोटरवे जो निज़ाम असांजे साम्हूं थियो आहे 91-92 में कमीशनूं वॾियूं आहिनि 12 पैसा अची था वञनि उहे पैसा विया लंडन में फ्लैट वरिता न त ज़रूरत ई कान्हे इंडिया वटि कोन्हे को मोटरवे इंडिया पंहिंजा रोड नेटवर्क अपग्रेड कंदो थो रहे मां वियो आहियां 2007 में शायदि 2015 में बि वियो आहियां हाणे त हू पंहिंजो नेटवर्क इम्प्रूव कंदो थो रहे हुन पंहिंजी एग्रीकल्चर ते तमामु घणो कमु कयो आहे उते तव्हां लीडर्स ॾिसो न तव्हां केॾा सादड़ा आहिनि असांजा लीडर्स ॾिसो न तव्हां महलनि में था रहनि शर्म ई कोन थो अचेनि तव्हां माण्हुनि जा नुमाइंदा आहियो महलनि में था रहो शर्म ई कोन थो अचेनि हिकिड़ो शर्म ई थींदो आहे न यार बेटा असां माण्हुनि जा नुमाइंदा आहियूं बिल्कुलु छा कजे ठीकु आहे प्रोग्राम जो टाइम पूरो थियो आहे नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा